ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रही नवदेरो में वापारियुनि ऐं भुट्टा बिरादरी के माण्हुनि जो बदमनी ऐं पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ मुज़ाहिरो। अहम ख़बर है अवां सां शेयर करे रही मुज़ाहिरीन सखर लाड़काने रोड ते रुकावटूं रखी टायरनि खे बाहियूं ॾेई रोड ब्लॉक करे छॾियो आहे। संदन चवणु आहे त 20 ॾींहं अॻु मुर्गी जे वापारी इसहाक भुट्टो खां 3,75,000 ऐं मोबाइल फ़ोन फुर्ती हुई। फुर जा जवाबदार गिरफ़्तार न कया विया। SHO नवदेरो रिश्वत वठी छॾे ॾिना आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहियूं नवदेरो में वापारियुनि ऐं भुट्टा बिरादरी जे माण्हुनि जो बदमनी ऐं पुलिस जी नाअहलीअ ख़िलाफ़ मुज़ाहिरो कयो वियो आहे। मुज़ाहिरीन सखर लाड़काने रोड ते रुकावटूं रखी टायरनि खे बाहियूं ॾेई धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो आहे। संदन चवणु आहे त 20 ॾींहं अॻु मुर्गी जे वापारी इसहाक भुट्टो खां 3,75,000 ऐं मोबाइल फ़ोन फुर थी हुई। फुर जा गिरफ़्तार कयल जवाबदार SHO नवदेरो रिश्वत वठी आज़ाद करे छॾिया आहिनि। तफ़सील ॿुधाइण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मुमताज़ ज़खरो। जी मुमताज़, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, नवदेरो वासी मुर्गी जे वापारी ऐं भुट्टा बिरादरी जे माण्हुनि नवदेरो में बदमनी ऐं पुलिस जे नाअहली ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। मुज़ाहिरीन वापारी इसहाक भुट्टो, रियाज़ हुसैन, उबैद भुट्टो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में सैदुदर लाड़े वटि सखर लाड़कानो रोड ते रुकावटूं रखी टायरनि खे बाहियूं ॾेई ट्रैफिक मुअतल थी वई आहे। मुज़ाहिरीन SHO नवदेरो समेत पुलिस जे नाअहलीअ ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन इल्ज़ाम हणंदे चयो त थाणे जे हद नवदेरो थाणे जे हद जो त भुट्टा लाड़े वटां हथियारबंद फ़ौरन 20 ॾींहं अॻु मुर्गी जे वापारी इसहाक भुट्टो खां 3,75,000 ऐं मोबाइल फुर कई हुई, जंहिंजा गिरफ़्तार कयल जवाबदार SHO नवदेरो रिश्वत वठी छॾे ॾिना आहिनि। असां मुसलसल पुलिस वटि फुरियल रक़म जी वापसी ऐं फ़ौरन ख़िलाफ़ कार्रवाई लाइ थाणे ते वञी थकिजी पिया आहियूं, पर पुलिस न त जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि ऐं न ई असांखे फुरियल रक़म वापसि कराए ॾिनी पई वञे। हुननि इल्ज़ाम हणंदे पुलिस जे साम्हूं चयो त पुलिस जे साम्हूं फुर कई वई ऐं चौकीअ ते मुक़ररु अहलकारनि जेको आहे कुझु बि कोन कयो। ठीकु आहे मुमताज़, अवां जी महिरबानी अपडेट करण लाइ।